आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारतीय प्रॉक्सी जंग हाणे कंहिंखां ॻुझी नाहे। उहा क़ौम तरक़ी ऐं अमन ख़िलाफ़ खुलियल दहशतगर्दी आहे। भारतीय मुदाख़लत जूं नाक़ाबिले तरदीद शाहिदियूं मौजूद आहिनि। दुश्मन जूं किरियल साज़िशूं नाकाम थींदियूं। बलोचिस्तान में अमन ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान जो मुस्तक़बिल हिकु पुरअमन ऐं ख़ुशहाल बलोचिस्तान सां वाॻियल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारतीय सरपरस्ती में कमु कंदड़ दहशतगर्द अमन ऐं तरक़ी तबाह करे रहिया आहिनि। भारतीय फितने जहिड़ा दहशतगर्द मक़ामी हिमायत हासिल करण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। अमन दुश्मननि जी मुल्क में का बि जाइ नाहे। मक़ामी सतह ते मज़बूत राब्ते सहकार खां सवाइ दहशतगर्दी ख़िलाफ़ कामयाबी मुमकिन नाहे। हुकूमत हथियारबंद फ़ौज, कानून लागू कंदड़ इदारा ऐं इंतज़ामिया क़ौम जी हिमायत सां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग खे अंजाम ताईं पहुचाईंदा। बलोचिस्तान जे माण्हुनि खे भारतीय सरपरस्ती में थींदड़ साज़िशुनि खां होशियार रहणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। मुल्की सियासी सूरत-ए-हाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदर आसिफ अली ज़रदारी खे परॾेही दौरे बाबति ब्रीफिंग। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त गॾिजी पाकिस्तान खे तरक़ी जे रस्ते ते आणणो पवंदो। मुल्क जी कामयाबियुनि खे दुनिया क़बूल करे रही आहे। कंहिंखे बि मेरी अखि सां ॾिसण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान हमेशह अमन जो पैगाम ॾिनो आहे। दोस्त मुल्कनि जा थोरा कामयाब रहिया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो आहे त नौजवान नस्ल खे अलहदगीअ जे दर्द बाबति ॼाण नाहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश खे वेझो आणण जी ज़रूरत आहे। बंगाली क़ौम ख़िते जी अमीर तरीन क़ौमुनि मां आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश खे वेझो आणण लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्कनि जे अवाम जी भलाई लाइ कमु करणो पवंदो। बांग्लादेश दुनिया में हिकु कामयाब मुल्क तौरु सुञातो वेंदो आहे। अल्लाह पाकिस्तान जी या बांग्लादेश खे बि वसीलनि सां नवाज़ियो आहे। हाणोकी सीज़न में पाकिस्तान क्रिकेट टीम जी कारकर्दगी बहितर रही। बांग्लादेश क्रिकेट टीम सफ़ीर तौरु पाकिस्तान जो दौरो करे रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पाकिस्तान ऐं बांग्लादेश क्रिकेट टीमुनि खे आजाणो। चेयरमैन ज्वाइंट चीफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण खे आलमी कानूननि जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त एशिया पैसिफिक आलमी ताक़त जो मर्कज़ बणिजी वियो आहे। ॾखिण एशिया जी सलामतीअ लाइ ॻाल्हियूं अंटर आहिनि। ॾखिण एशिया ख़िते में न्यूक्लियर टकराव जो ख़तरो बरक़रार आहे। पाकिस्तान ऐं भारत में छिकताण जो असुलु सबबु कश्मीर मसइलो आहे, जंहिंजो हल ॻोल्हणो पवंदो। तकरारनि खां बचाव बहरान खां पोइ जी कोशिशुनि खां वधीक बहितर आहे। पाकिस्तान भारत सां बाइज़त बराबरी एतिराम ते वधियल मुस्तक़िल अमन जो ख़्वाहिशमंद आहे। कश्मीर मसइले जो गॾियल क़ौमुनि जे ठाराम तहत हल ॾखिण एशिया में अमन जो बुनियादु आहे। पहलगाम वाक़े खां पोइ पाक भारत जंग जी सूरत-ए-हाल ख़िते जी तरक़ी खे ख़तरे में विझी रही आहे। बहरान खे मुंहुं ॾियण जो मज़बूत निज़ाम न हुअण सबबि आलमी ताक़तूं वक़्त ते मुदाख़लत खां लाचार आहिनि। पाकिस्तान खे पाणी जी फ़राहमी रोकण या रुख मोड़ण जी कोशिश क़ौमी सलामती कमेटी मूजिबि जंगी क़दमनि तसवुरु कयो वेंदो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में एतमाद वधाइण लाइ वेझा राब्ता जारी रखण ते इत्फ़ाक़। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो अफ़गान हम मनसब अमीर ख़ान मुत्तक़ी सां फ़ोन ते राब्तो। पाकिस्तान अफ़गानिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में रेलवे लाइन खे क़तई शिकिल ॾियण ते इत्फ़ाक़। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो बरतानवी परॾेही वज़ीर डेविड लेमी सां बि फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही मुल्कनि विच में वेझा राब्ता बरक़रार रखण ते इत्फ़ाक़। न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जे इजलासनि दौरान मुलाक़ात करण जो फ़ैसिलो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणीअ में वफ़द जी गॾु न्यूयॉर्क आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी पाक भारत छिकताण बाबति पाकिस्तान जो मौक़िफ़ साम्हूं रखंदो। सुभाणे पीपी चेयरमैन जे गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात शेड्यूल। पाकिस्तानी वफ़द न्यूयॉर्क में अमरीकी थिंक टैंक ऐं कांग्रेस मेंबरनि सां मुलाक़ातूं कंदो। भारतीय चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान जे इंकशाफनि मोदी हुकूमत जी दिफ़ाई हिकमत अमलीअ ते सवालिया निशान लॻाए छॾियो। कांग्रेस अॻवान मल्लिकार्जुन
खड़गी की तरफ़ा दिफ़ाई नाकामियुनि जो जाइज़ो वठण लाइ कारगिल रिव्यू कमेटी जी तिर्ज़ ते कमेटी जोड़ण जो मुतालबो। संदसि चवणु आहे त क़ौम खे हक़ीक़त ॿुधाइण लाइ पार्लियामेंट जो हंगामी इजलास तलब कयो वञे। JUI नंढी उमिरि जी शादीअ ते पाबंदी बाबति बिल रद्द करे छॾियो। फज़लुर रहमान जो चवणु आहे त नंढी उमिरि जी शादीअ ते पाबंदी जो बिल क़बूल नाहे। हुकूमत क़ुरान ऐं सुन्नत सां टकराव में ईंदड़ कानून साज़ी करे रही आहे। PPKP में करप्शन न पर करप्शन में पंहिंजो रिकॉर्ड टुटण ख़िलाफ़ एहतजाज कयो। भारतीय अगराई जा इम्कान मौजूदु आहिनि। चीन जी क़यादत में एशियाई ख़ितो आलमी ताक़त बणिजी रहियो आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका। शहरी ख़ौफ़ सबबि ॿाहिरि निकिरी आया। कलमे जो विर्द ज़िलज़िले जी शिदत 3.6 ऐं ऊनाई 10 किलोमीटर रिकॉर्ड। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ जो चवणु आहे त ज़िलज़िले जो मर्कज़ क़ाइदाबाद वेझो इलाइक़ो रिकॉर्ड कयो वियो आहे। यूक्रेन जे साइबेरिया में रूसी एयरबेस ते हमले में 40 खां वधीक जहाज़ तबाह। यूक्रेन जो हमलो रूसी सरहद अंदरि डिघे तरीन फ़ासिले ताईं थींदड़ हमलो करार। यूक्रेन एहलकारनि जो चवणु आहे त हिक वॾे ड्रोन हमले में 40 खां वधीक रूसी जंगी जहाज़नि खे तबाह कयो वियो आहे। बांग्लादेश की अॻूणी वज़ीर-आज़म शेख हसीना वाजिद ते इंसानियत ख़िलाफ़ ॾोहनि ते फ़र्दे जुर्म लागू। अॻूणो घरू वज़ीर ऐं IG पुलिस बि शेख हसीना वाजिद सां शरीक ॾोहारी करार। बांग्लादेश जी उबूरी हुकूमत जमायत इस्लामी जी रजिस्ट्रेशन बहाल करे छॾी। मोरे में ज़मीनुनि जी अलॉटमेंट ऐं तकरारी रिथाउनि ख़िलाफ़ SUP जे एहतजाजी रैली अॻवान जो चवणु आहे त मोरे में कर्फ्यू लागू करे हुक्मराननि बादशाहत क़ाइमु करे छॾी आहे। जमहूरी हुकूमत में पाबंदियूं पहिरियों भेरो नज़र अची रहियूं आहिनि। चक भरिसां महर जतोई तकरार तां दिल ॻोठ ते हथियारबंदनि जो हमलो। ॿ ॼणा क़तल, हिकु ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी मोहम्मद उमर ऐं मोहम्मद ख़ान महर खे क़तल करे छॾियो। वाक़े खां पोइ धुरिन में चिगतान। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। पीर ॻोठ भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि अली नवाज़ ख्वाजा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कंबर में घरू तकरार तां मुड़ुस तां ज़ाल क़तल। बुरड़ा कॉलोनी में सजाद चांडियो सनम चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जेकबाबाद वेझो वजहाद उर्फ पप्पू शाह ड्राइवर समेत अगवा। रमज़ानपुर मां कार हथ वजहाद शाह जी बाज़ियाबी लाइ। जेकबाबाद ऐं दोदापुर में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। डोकरी शहर में दुकानदार जे क़त्ल ख़िलाफ़ 3 ॾींहं बि शटर बंद हड़ताल ऐं धरणो। पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ईद ताईं मोहलत तलब करण ते एहतजाज ख़त्म करण जो ऐलान। अॻवान जो चवणु आहे त डोकरी शहर में बदमनी उरूज ते पहुची चुकी आहे। हथियारबंदनि पुरलुट दौरान दुकानदार सोनो चनो खे गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़त्ल कयो। पुलिस 3 ॾींहं गुज़रण बावजूद कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। पीर वसण में हथियारबंदनि तां ज़ख़्मी थियल ॻोठाणो फोत होद ख़ान बुर्दी गिम्स अस्पताल में दमदणी हवाले कयो। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ठटे जे शहर छितो चंड में पोरियत जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। ट्रैफिक मुअत्तल। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंद पोरियत रहीम बख़्शी हिंगोरे खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 6 मासूम ॿारड़ा ॿुॾी फोत। मीरपुर माथेलो भरिसां 2 गुलनि जहिड़ा ॿारड़ा ॿुॾी फोत। ओबावड़ो में बि हिकु नींगरी शाख में ॿुॾी हयाती विञाए वेठी। थाईलैंड जी सुंदरी आलमी हुस्न जे मुक़ाबले में कामयाबी हासिल करे वरिती। 22 वरहनि जी सचाना चवांगसी 72हें मिस वर्ल्ड जो एज़ाज़ पंहिंजे नाले कयो। ऐं बांग्लादेश जी आख़िरी T20 मैच में पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग। क़ौमी क्रिकेट टीम खे 3 मैचुनि जी सीरीज़ में पंहिंजी फ़ैसिलाती सरसी हासिल।